नाज़रीन, पीपी ज़िले काउंसलर हाजी दादन खान महर चयो आहे त ग़रीब माण्हू पंहिंजे हक़नि लाइ उथंदा त कागज़ी शींहं खेनि कानून ज़रिए गिदड़ बणाए छॾींदा। ॾहरके में पंहिंजी रिहाइशगाह ते मुख़्तलिफ़ वफ़दनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो आहे त संदसि ज़मीन ते ॾाढ ज़रिए कब्ज़ो कयो वियो आहे, खेसि हीसायो ऐं संदसि हारियुनि ते तशद्दुद कयो वियो, पर फतह हक़ ऐं सच जी थी। हाजी दादन खान महर चयो आहे त सियासी मुख़ालफ़तनि जो बहानो बणाए बिरादरीअ खे इंतकाम जो निशानो बणायो वियो। संदसि वधीक चवणु हो त जहिड़ी रीति असांजी सिंध ऐं सक़ाफ़त हिकिड़ी ई आहे, तहिड़ी रीति महर क़बीले जो सरदार बि हिकु सरदार मोहम्मद बख़्श खान महर आहे। हाजी दादन खान महर जो चवणु हो त ज़मीन ते कब्ज़ो त नंढी ॻाल्हि आहे, पर संदसि जान बि हली वञे हा, पर हू पंहिंजी सरदार ऐं पीपल्स पार्टीअ सां गॾु कॾहिं बि बेवफ़ाई न कंदो। संदसि वधीक चवणु हो त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सरदार मोहम्मद बख़्श खान महर ऐं ज़िले घोटकीअ जे ॿियनि अॻवाननि ऐं पंहिंजी बिरादरीअ जो थोराइतो आहियां, जिन संदसि ॾुखे वक़्त में साथ न छॾियो।